जय झूलेलाल दोस्तों। मां और मुंहिंजा दोस्त हलियासीं असां बिरला मंदिर जी ट्रिप ते। ॾाढो मज़ो कयोसीं। तव्हांखे वीडियो ॾिसी ॾाढो मज़ो ईंदो। असां हुते प्रीति भोजन बि कयोसीं। उन जे लाइ मां ठाहिया हुआ गोल्ड फिंगर और मुंहिंजे दोस्तनि बि अलॻि अलॻि नाश्ता ठाहिया। और हे असांजो पानीपुरी वारो भैया जेको चटनियूं अरेंज करे रहियो आहे। अराउंड शाम जो 5 बजे असां सभु निकितासीं 2 व्हीलर खणी करे बिरला मंदिर जे लाइ। और असांजे घर खां 5-7 मिंट में असां पहुची वेंदा आहियूं बिरला मंदिर। त सभिनी खां पहिरियों असां बिरला मंदिर जे गार्डन में वियासीं, मंदिर न वियासीं। हिकु सुठी सी जॻह ॾिसी करे असां पंहिंजो सामान हुते अरेंज कयोसीं, चटणियूं और इहे सभु जेको बि सामान हो असां प्रीति भोजन जो। त माण्हू फैशन शो कंदा आहिनि, कैट वॉक कंदा आहिनि, असां फूड शो कयोसीं, फूड वॉक कयोसीं जंहिंमें और हिकु हिकु सभिनी पंहिंजी डिश ॾेखारी। गोल्ड फिंगर मां नरेश पानीपुरी जी चटणी ऐं पानीपुरी खणी आहियां। मां कविता ॾिसो ढोकला खणी आई आहियां। ढोकला मां कुसुम आलू एंड मिर्च जा भजिया। मां पूनम रेड रोज एंड ठंडाई। मां सागर इडली। मां कारा ॼमूं ऐं थम्स अप लिमकाऊं खणी आहियां। यस मैं तो टप्पल लाया हूं। बोलो शाही टुकड़ा जेको सरप्राइज डिश आहे कंहिंखे ॿुधायो न आहे असां। पिकनिक मस्ती मज़ाक इहो ई हलंदो रहंदो आहे। और असांजा किंग अंकल यानी अनिल अंकल अची विया। उहो थोरो लेट आया छाकाणि त ऑफिस मां आया। और हीअ मुंहिंजी परमानेंट कैमरामैन जेका विदाउट पे आहे, जंहिंखे मां बिल्कुलु पे न ॾींदी आहियां, मुंहिंजी सोना मतिलबु मुंहिंजी गुड़िया। उन खां पोइ असां डांस चालू कईसीं, पंहिंजी डांस मस्ती खिलण 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 ऐं खिलण। खुद पाण चरिया असांजा यार चरिया, असां खुद पाण चरिया असांजा यार चरिया, असांखे हर को सुञाणे असां आहियूं मथे चरिया, असां खुद पाण चरिया असांजा यार चरिया। हर वीडियो में मां तव्हांखे चवंदी आहियां मस्ती मज़ाक करण जो जेको बि मौक़ो मिलेव न छॾिजो। मज़ाक कयो, अतरंगी ॻाल्हियूं कयो, कुझु बि अंड छंड करिणो आहे, पर ज़िंदगीअ जो हर लम्हो जेको आहे इंजॉय करिणो आहे। मस्ती करणी आहे, मस्ती करणी आहे ऐं मस्ती करणी आहे। उन खां पोइ असां अरेंज कयोसीं असांजो फूड, छाकाणि त पहिरियों त ख़ाली असां फूड वॉक कयोसीं, उन खां पोइ फूड अरेंज कयोसीं और खाइण जी तयारी। और इहे असांजूं डिशेस जेके असां हेॾी वैरायटी खणी आया हुआसीं इंजॉय करण जे लाइ। इहे असांजो अॼु जो नाश्तो। इहो आहे अॼु जो असांजो नाश्तो। असांजी पार्टी डांस और फोटोज़ जे बग़ैर अधूरी हूंदी आहे। हर लम्हो इंजॉय करिणो आहे, हर लम्हो मस्ती करणी आहे, हर लम्हो ख़ुशि रहणो आहे। इहा ई ज़िंदगी आहे। मां मस्ती बि कई पर हुन सां गॾु लफड़ो बि कयो। ॿुधायांव छो? नरेश सभिनी खे पानीपुरी खाराई पर मूंखे पानीपुरी न ठाहे ॾिनई। त मां हुनजे लाइ हुन सां विढ़ां पई, पर पोइ मूंखे ठाहे ॾिनई। मां पानीपुरी खाधी जेका ॾाढी टेस्टी हुई। उन खां पोइ असां सभु पैकअप कयोसीं, छाकाणि त गार्डन जो टाइम 8 बजे बंदि थियण जो हो। तेसिताईं असां हुते वेठासीं और उन खां पोइ वियासीं मंदर में। मंदरु 9 बजे ताईं खुलियलु हूंदो आहे। माथेरान में न आहियूं, असां उल्हासनगर में आहियूं। हुआसीं असां उल्हासनगर में, पर फीलिंग अचे पई माथेरान जी, बिल्कुलु ऊंदहि और असां रस्तनि ते हलूं पिया। उन खां पोइ असां वियासीं मंदर जे तरफ़। बिरला मंदिर जिते अमिताभ बच्चन भी आयो और सलमान खान भी आयो। अचो त दर्शन करायांव थी। लॻा पोइ नरेश सेठ बि हिते ई आयो आहे। मुस्कान भी हिते आई हुई। पहिरीं मूंखे ॾिठो ॿिनी तॾहिं ॿई आया हुया। राति जो मंदरु जेको आहे ॾाढो बढ़िया लॻंदो आहे, छाकाणि त लाइटिंग जेका हूंदी आहे उन सां मंदरु ॾाढो अट्रैक्टिव लॻंदो आहे और बिल्कुलु आलीशान लॻंदो आहे। ॾिसो सराउंडिंग जेका आहे ग्रीनरी सां भरियलु आहे। त पहिरियों मंदर जो दर्शन कयोसीं, उन खां पोइ असां ॿाहिरि वेठासीं मस्ती करण लाइ बि। त अचो मंदर जो अंदरां दर्शन करायां थी पई मां तव्हांखे। पहिरियों हिते कैमरास वग़ैरह अलाउड न हूंदियूं हुयूं, बट हाणे अलाउड आहिनि। त मूंखे बि इहो मौक़ो मिली वियो त मां हिते वीडियो कढां और अंदरि इंटीरियर ॾेखारियां करे कीअं आहे। भॻवान जो दर्शन कयोसीं, रील्स ठाहिया, मां फ़ोटोज़ चङी तरह कढियासीं। पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु 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 मंदरु वठी वञो, पंहिंजी संस्कृति खां वाक़िफ़ु करायो, जीअं असांजी ईंदड़ पीढ़ीअ ताईं असांजी संस्कृति पहुचे। हा, मां रील्स ठाहींदी आहियां, पर पंहिंजे ॿारनि खे सभु सुठो बि सेखारींदी आहियां। मंदिर जो दर्शन कयोसीं, उन खां पोइ असां ॿाहिरि आयासीं, फ़ोटोज़ और वीडियोज़ कढियासीं। मेरे तो
अनमोल रतन, एक है सोना एक है ऋषि, मेरे राम लखन, मेरे राम लखन। उन खां पोइ उते जीअं गार्डन आहे, उन गार्डन में वेही करे असां थोरी सी मस्ती कईसीं। मां बि इहो पटको वधी करे थोरी सी मस्ती कई। मंदर मां थी अचण खां पोइ हिते ॿाहिरि गार्डन में वेहण में ॾाढो मज़ो ईंदो आहे, हिकु सुकून हूंदो आहे, शांती हूंदी आहे। हिते गेम्स न खेॾी सघंदा आहियूं, हिते ख़ाली असांखे वेहणो आहे शांतीअ सां, अलाउड आहे 9 बजे ताईं। त असां उते वेठासीं अराउंड 8:15 8:20 ताईं, और उन खां पोइ असां निकितासीं घर जे लाइ। भले थोरी देरि निकितासीं 2-3 कलाकनि जे लाइ ई, पर मज़ो एॾो कयोसीं जंहिंमें माइंड रिफ्रेश थी वियो, मस्ती मज़ाक प्रीति भोजन, और इहे ई मौक़ा आहिनि ख़ुशि रहण जा। त इहे असां पंहिंजी 2 व्हीलर्स कयूंसीं और मुंहिंजी टोली हली घर तरफ़। वीडियो कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो, और वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। जय झूलेलाल।